बे पासे दादू मां ब्रेकिंग न्यूज़ ईंदासीं। ही ककड़ बरसां गोली लॻण सबबि नींगर मारिजी वियो आहे। 10 वरनि जे ग़ुलाम नबी मरी खे ज़ख़्मी हालत में दादू अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि संदसि फ़ौतियुनि जी तस्दीक़ कई आहे। अवांखे आगाह कयूं पिया। डॉक्टरनि जो चवणो आहे त नींगर खे सीने में गोली लॻी आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। नाज़रीन, ही दादू जो इलाइक़ो ककड़ आहे, जंहिं बरसां गोली लॻण सबबि नींगर मारिजी वियो आहे। अवांखे आगाह कंदा हलूं पिया। 10 वरनि जे ग़ुलाम नबी मरी खे ज़ख़्मी हालत में दादू जी अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि संदसि फ़ौतियुनि जी तस्दीक़ कई आहे। डॉक्टरनि जो चवणो आहे त नींगर खे सीने में गोली लॻल आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, ककड़ बरसां गोली लॻण सबबि नींगर मारिजी वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया। 10 वरनि जे ग़ुलाम नबी मरी खे ज़ख़्मी हालत में दादू अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि संदसि फ़ौतियुनि जी तस्दीक़ कई आहे।